अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अबरोज़ सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। आम चूंडूं कंहिं बि वक़्तु थी सघनि थियूं। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपी जी हूंदी जेका आवाम जा मसइला हल कंदी। हमेशह चूंडुनि जी तैयारी कंदा रहंदा आहियूं। अपोज़िशन संजीदा थिए त सुभाणे इमरान ख़ान जी हुकूमत ख़त्म थी वेंदी। वज़ीर आज़म उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणियूं त हुकूमत ख़त्म थी वेंदी। अपोज़िशन खे ज़ाती मुफ़ादनि लाइ न पर उसूलनि जी सियासत करणु घुरिजे। असां गॾिजी हुकूमत खे तारीख़ी शिकस्त ॾियारी। कंहिं जे इशारनि ते न आहियूं हलंदा, न माज़ी में हलियासीं न वरी हाणे। पीपी रुगो अवाम जे इशारनि ते यकीन रखे थी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं कराची खां कश्मीर ताईं अवाम पीपी ॾांहुं ॾिसी रहियो आहे। वफ़ाक़ कराची खे 1100 अरब ॾियण जो ऐलान कयो। सिंध सरकार महदूद वसीलनि सां कराचीअ लाइ कमु पई करे। तब्दीली जो असुलु चहिरो महांगाई ऐं बेरोज़गारी आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। काबीना पब्लिक फाइनेंशियल मैनेजमेंट रिफॉर्म स्ट्रेटजी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध हुकूमत जो नेब चेयरमैन खे वियाजी रहियल रक़म जी वापसीअ लाइ ख़त लिखण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी काबीना मेंबरनि खे तरक़ियाती कमनि जे हवाले सां ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां वज़ीरनि खे पंहिंजनि खातनि जा तरक़ियाती कम वक़्त सिर मुकमल करण जी हिदायत। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी कराची यात्रा। वज़ीर आज़म कराची शिप यार्ड में शिप लिफ्ट एंड ट्रांसफर सिस्टम जो इफ़्तिताह करे छॾियो। चवे तो पॾे इमदाद ते भाड़ण सबबि असां कमज़ोर थी विया आहियूं। ईंदड़ चूंडूं इलेक्ट्रॉनिक मशीन ज़रिए थींदियूं। चूंडुनि में अरबे रुपया ख़र्च थींदा आहिनि। नतीजो धांधलियुनि जो इल्ज़ाम हूंदो आहे। मनी लॉन्ड्रिंग रोकण जी पूरी कोशिश करे रहिया आहियूं। पंहिंजे पेरनि ते बीहण जी ॿीहर खां कोशिश थी रही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद भारत जे घरू वज़ीर जे बयान खे रद्द कंदे चयो आहे त इसराइल ऐं भारत जी कोशिश आहे त पाकिस्तान खे अंदरां नुक़सान पहुचाए वञे। वालारियल कश्मीर में का दख़ल अंदाज़ी न थी रही आहे। NDS ऐं इसराइल जा नापाक इरादनि खे नाकाम बणाए वेंदो। पाकिस्तान खे सरहदुनि खां को नुक़सान नथो पहुचाए सघे। दासू हमले जे हवाले सां सिक्योरिटी एजेंसी जांच मुकमल करे वरिती आहे। अफ़गानिस्तान जी सियासत सां असांजो को तालुक़ नाहे। नादरा खे हलाइण लाइ वज़ीर आज़म खां गाइड लाइन वठंदासीं। नूर मक़दम केस में मुलव जवाबदारनि जा नाला ECL में शामिल कया विया आहिनि। फाटा में 3G ऐं 4G खे 10 मुहर्रम ताईं बंदि कयो आहे। दादू में नींगरी अनम सोलंगी जे अगवा वारो मामिलो। मेड़ मिंथ काफ़िलो सोलंगी धुर वटि पहुतो। धुरियूं नींगरी जे अगवा वाक़े खे राजूनी ज़रिए निबिरण ते राज़ी थी वियो। खानपुर भरिसां ॻोठ फरीद जतोई में कारें जे पुराणी तकरार तां हथियारबंदनि जो हमिलो। हिकु ॼणो क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी। हथियारबंदनि जे हमले में ईदन घराणे मारिजी वियो। खानपुर भरिसाई ॻोठ चनेसर मीराणी में मीराणी बिरादरीअ जी बिंदरुनि में झेड़ो। 7 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। शहदादपुर में पुलिस ट्रेनिंग कॉलेज वेझो ट्रैक्टर ट्रॉली ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नौजवान अशोक भील फौत, हरेश ज़ख़्मी। डहरकी में क़ौमी शाहराह ते मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर में टक्कर। बारड़ो मौसब लाड़क फौत, 1 ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतकिल। मधे जी लॻ गाहे जा थाणे जी हद तूरबंद बस स्टॉप वटि लोडर रिक्शा जी टक्कर में नींगरी ख़ुशबू केहर फौत थी वई। ऐं मेहड़ जे रामपुर पाड़े में माल जे वाड़े जी छिति किरी पई। 1 ॼणो फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी, लाड़काणे मुंतकिल।